नाज़रीन, कराची जे फ्लैट मां लाश मिलण वारो वाक़ियो जवाबदार माउ भेण भाणेजे ऐं भाभी खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो। पुलिस अख़्तियारनि मूजिब जवाबदार बिलाल माउ भेण भाणेजे ऐं भाभी खे क़त्ल करण जो एतराफ़ करे वरितो आहे। जवाबदार बिलाल तेज़धार औज़ार सां माउ भेण भाणेजी ऐं भाभी खे क़त्ल कयो। पुलिस अख़्तियारनि मूजिब जवाबदार बिलाल पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई चुको आहे। जवाबदार बिलाल पंहिंजी भेण ते नाजाइज़ लाॻापन जो शक कंदो हो। जवाबदार तरफ़ां ॾोह जे एतराफ़ खां पोइ केस दाख़िल कयो वियो आहे। घर जे सरबराह मोहम्मद फारूक मूजिब मुंहिंजे पुट बिलाल जी खाॿी ऐं साॼी ॿांह जी आङुरियुनि ते ताज़ा कट जा निशान हुआ। पुछण ते बिलाल को बि ख़ातिर ख़्वाह जवाब न ॾिनो। पुलिस मूजिब वारदात में केस दाख़िल कराईंदड़ जो पुट बिलाल मुलविस आहे, छो त जवाबदार घर जे कुझु औरतुनि ते नाजाइज़ लाॻापन जो शक कंदो हो। जांच दौरान जवाबदार ॿुधायो त हिन शक जे आधार ते तेज़धार औज़ार सां तलाक याफ़्ता भेण मासूम भाणेजी, भाभी ऐं माउ खे क़त्ल कयो, जॾहिं त बिलाल पंहिंजी घरवारी खे बि तलाक ॾेई चुको आहे। जवाबदार तरफ़ां ॾोह जे एतराफ़ खां पोइ पुलिस तरफ़ां केस पिणु दाख़िल कयो वियो आहे।